मसूर बरगढ़ के भरपासे के इलाइक़नि में मुसलसल सावणी बरसातियूं पवण करे सभई एकड़नि ते बीठल फसल तबाह आबादगारनि जा मथे ते हथ। सावणी बरसात पवण करे मसूर बरगढ़ के भरपासे के इलाइक़नि में इटरी वाणकी वसी के इलाइक़नि में बरसाती पानी निकाल न थियण करे वणनि में करेलो वङण मिर्चनि जो फसल सड़ी तबाह थी वियो। आबादगारनि खे लखें रुपयनि जो नुक़सान थियो आहे। इन हवाले सां हिते जे ज़मींदारनि हाजी ख़ैर मोहम्मद गुरोही शकील ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हिन साल सावण जी शदीद बरसातुनि सबबि असांजो बीठल फसल वणनि में मिर्च करेलो वाङण गुल ऐं केले जो बीठल फसल सड़ी वियो आहे। अञा ताईं ॿनिनि मां बरसाती पाणी निकाल नाहे थी सघियो। उन्हनि वधीक चयो त असांखे लखें रुपयनि जो तयार बीठल फसल सड़ी तबाह थी वियो आहे। इन महिल ताईं कंहिं बि सार नाहे लधी न तक जे MP न MNA। हिननि हुकूमत सिंध ऐं वस वारनि खां मुतालबो कयो आहे त तेलके हैदराबाद जे बेराड़ियुनि खे आफ़त सिचिल करार ॾे रिलीफ ॾिनो वञे।